रोशनी सबको काम, रोटी कपड़ा और मकान मांग रहा है हर इंसान। है जिसकी हसरतों हक के लिए लड़ेंगे, सच के लिए लड़ेंगे, मुल्क की बका के लिए लड़ेंगे। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पाकिस्तान जी उहा सियासतदान हुई जंहिंजी शख्सियत, सियासत, क़यादत, जदोजहद, कुर्बानी, शोहरत ऐं शहादत संस नाले वांगुरु बेमिसाल हुई। जाने वतन है बेनज़ीर, जाने वतन है बेनज़ीर, जाने वतन है बेनज़ीर, जाने वतन है बेनज़ीर, जाने वतन बुंजा जहान नाल सुपन है बेनज़ीर, जाने वतन बुंजा जहान नाल सुपन है बेनज़ीर, जाने वतन है बेनज़ीर, जाने वतन है। एशिया जी हिन अज़ीम न्याणीअ जी ज़िंदगी सिंध जे फ़िक्री रहबर शाह लतीफ़ जे केतिरनि ई शहरनि जो अमली मज़हर लॻंदी आहे। मिसाल तौर संदसि क़दावर शख़्सियत, सूंह ऐं सभाउ तोड़े शोला बयान तक़रीरुनि ते भिटाई जो ही शेर मुकमल तौर ठहकी बीहे थो। खेमी पदमणी जीअं ॾेह वराका विॼ, जहिड़ी सूरत सिज तहिड़ी सूरत मारवीअ जी। मेरे सर पर जुल्म का पल्ला है, मैं मरने से कब डरती हूँ, मैं मरने से कब डरती हूँ। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे संस ॻोरे ऐं गुलाबी रंग जे करे घर भाती नंढे हूंदे पिंकी सॾींदा हुआ। शहीद भुट्टो जी न्याणी पिंकी अॻिते हली जनरल ज़िया ऐं जनरल मुशरफ जहिड़नि आमरनि सां मुहारो अटकायो, जिन खे माण्हू पहाड़नि जहिड़ा मज़बूत आमिर सम्झंदा हुआ, पर मोहतरमा उन्हनि आमिरनि खे लतीफ़ी ललकार सां मुहारो अटकाईंदे खेनि संदन डप ऐं डहकाव खे पुर्ज़ा पुर्ज़ा करे छॾियो। आॾो टकर टर मतां रोह रतियूं थिए। 5 जुलाई 1977 ते जॾहिं फ़ौजी आमिर जनरल ज़िया मोहतरमा जे वालिद ऐं मुल्क जे चूंडियल वज़ीर आज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो तख़्तो ऊंधो कयो ऐं कश्मीर खां कराचीअ ताईं सिंधू माथिरीअ जे लोकनि जे मक़बूल अॻवान खे गिरफ़्तार करे केंगरो कोर्टुनि वसीले उन जो अदालती क़त्ल करायो त ताज़ो ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मां पंहिंजी पढ़ाई मुकमिल करे ईंदड़ मलीर जी हिन मारवीअ खे नंढी उमिरि में सियासत, जदोजहद, जेलनि ऐं पंहिंजे नौजवान भाउ शाहनवाज़ ऐं ॿियनि कारकुननि जी शहादतुनि, शहीद ऐं गिरफ़्तार कारकुननि जे घर भातियुनि खे हौसलो ॾियण समेत ॿियनि केतिरनि ई ॾुखियनि मरहलनि खे मुंहुं ॾियणो पियो। अॻिते हली वरी शादी थियण बैदि हिकु तरफ़ आमिरनि जी झोलीअ में पलियल सियासी मुखालफ़नि पारां जोड़ियल कूड़नि केसनि खे मुंहुं ॾियण लाइ नंढड़नि ॿारनि खे साण करे हिकु कोर्ट खां ॿी कोर्ट जा चकर पे लॻाया, त ॿिए तरफ़ पंहिंजे बहादुर मुड़ुस आसिफ अली ज़रदारी जी 11 साल मुसलसल जेल में हुजण सबबि उन विछोड़े खे मुंहुं पे ॾिनाई। न सिर्फ़ एतिरो पर संदसी हुकूमत दौरान संदसि भाउ मीर मुर्तज़ा जे क़त्ल जहिड़े सान्हे ऐं उन बैदि संदसि नामज़द कयल सदर फारूक लिगारी जे हथां संदसि हुकूमत जे ख़ात्मे ऐं ॿियनि केतिरनि ई मुसीबतुनि खे मुंहुं ॾियणु का मामूली ॻाल्हि न हुई। सर्जियस तां सूर, सामायस त सुख विया, इहे ॿई पूर मुंहुं निमाणीअ नसीब थिया। पर हूअ हिकु गैर मामूली इंसान हुई जंहिं उन्हनि समूरनि ॾुखियनि मरहलनि मां गुज़रंदे पंहिंजे हौसले ऐं हिम्मतुनि जी आबियारी कंदे को लम्हो ज़ाया करण जा सुख सां वेहण बदिरां मुसलसल जदोजहद कंदे पंहिंजी ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ीअ ताईं वेड़ी चंद सां कयल वचन निभायो। भिटाई जी सिटुनि में खेसि ईअं पेश करे सघिजे थो, जां जां हुई जेरी विरची न वेठी, वञी भूए पेठी सारींदे खे सजणी। आज मेरे वालिद के शहादत के बावजूद, मेरे भाई के शहादत के बावजूद, मेरी माँ के बीमारी के बावजूद, मेरे इतने लंबे अरसे नजरबंदी के बावजूद सियासत में हूँ, इस मैदान में हूँ, मैं हूँ, इसलिए मुझे मोहब्बत है मेरे मुल्क के साथ, मेरे वतन के साथ, मेरे धरती के साथ।
मायारे शाइर हसन मुजतबा शहीद राणी खे भेटा ॾींदे जेको नज़म लिखियो हो ऐं उन नज़म खे शहीद राणीअ जे लाडले ऐं लाइक पुट पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो पंहिंजी माउ जी वरसीअ ते तकरीर कंदे हीअं पढ़ियो हुयो। वो लड़की लाल कलंदर थी जो करिया करिया मातम है और बस्ती बस्ती आंसू है, सहरा सहरा आंखें है और मक्तल मक्तल नारा है। वो संग सितारों को लेकर वो चांद चमकता निकलेगा, जो कत्ल हुई वो खुशबू है तुम कितना रास्ता रोकोगे, जो कत्ल हुई वो खुशबू है तुम कितना रास्ता रोकोगे। वो औरत थी या जादू थी, वो औरत थी या जादू थी जो सर पर चढ़कर बोलेगी, हर जिंदा के हर मकफुल को वो चाबी बनकर खोलेगी, और शोर हवाओं का बनकर वो आंगन आंगन बोलेगी, तुम जिंदा होकर मुर्दा हो वो मुर्दा होकर जिंदा है, तुम जिंदा होकर मुर्दा हो वो मुर्दा होकर जिंदा है, तुम जिंदा होकर मुर्दा हो वो मुर्दा होकर जिंदा है। तुम खाकी वर्दी वाले हो या काली दाढ़ी वाले, तुम खाकी वर्दी वाले हो या काली दाढ़ी वाले हो, तुम नीले पीले ऊदे हो या गोरे हो या काले हो, तुम अपने हो पराए हो या अंधियारों से पाले हो। वो शम शफा की आंखों में वो सूनी साख सवेरों की, वो दुखी देश की कोयल थी या थर में भरका सावन थी, वो प्यारी हंसी बच्चों की, वो प्यारी बसी हच्चों की या बच्चों की या मौसम लदिया पावन थी। तुम काली रातें चोरों की, वो पंख पकेरो मोरों की, वो बहन किसानों की प्यारी, वो बहन किसानों की प्यारी, वो बेटी मिल मजदूरों की, वो कैदी थी, वो कैदी थी जिंदानों की, अय्यारों की, सरदारों की, जनरलों की, गद्दारों की। वो एक नहत्ती लड़की थी, एक नहत्ती लड़की थी और पेशी थी दरबारों की। वो बेटी थी पंजाबों की, खैबर की, बोलानों की। वो सिंध मदीने की बेटी, सिंध मदीने की बेटी, वो नई कहानी करबल की। वो खून में लथपथ पिंडी में बंदूकें थी, बंगोले थे। वो तन्हा प्यासी हिरनी थी और हरसू कातिल टोले थे। रुच चनारों से कहना, रुच चनारों से कहना, वो आनी है, वो आनी है। वो सुंदर ख्वाब हकीकत बन छा जानी है, छा जानी है। वो भयानक सपना आमिर का, वो दरिया देश समंदर थी जो तेरे मेरे अंदर थी। वो सूंदी मिठी सिंदरी की, वो लड़की लाल कलंदर थी, वो लड़की लाल कलंदर थी, वो लड़की लाल कलंदर थी। तुम जिंदा होकर मुर्दा हो, तुम जिंदा होकर मुर्दा हो, वो मुर्दा होकर जिंदा है। तुम कितने फुट्टो मारोगे, हर घर से फुट्टो निकले। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी हिम्मत, हौसले, जदोजहद, अवाम सां मोहब्बत ऐं इन मोहब्बत लाइ न सिर्फ़ तकलीफ़ूं बर्दाश्त करण पर पंहिंजी जान कुर्बान करे छॾण वारी अदा खे मुल्क जे मारूफ़ इनकलाबी शाइर फैज़ अहमद फैज़ जी सिटुनि में हीअं पेश करे सघिजे थो। जो रुके तो कोह गिरां थे हम, जो चले तो जान से गुज़र गए। शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हिन मुल्क लाइ बख़्त जी उहा बीबी हुई जंहिंजे अचण सां हिन मुल्क जो भाग भरको खाई उथंदो हो ऐं हिन मुल्क जे हीणनि माण्हुनि में नओं हौसलो ऐं ॾढ पैदा थींदो हो। हू हर क़िस्म जे ॾाढ ऐं ॾहकाव ख़िलाफ़ हिकु ललकार ऐं पुकार हुई। आपका मुल्क, मेरा मुल्क खतरे में है। आपको और मुझे इस मुल्क को बचाना पड़ेगा। साथियों, ये हमारा मुल्क है, ये सरजमीन हमारे लिए प्यारा है। और क्यों आए, गैर मुल्की मुल्क क्यों आए? आप संभालेंगे, मैं संभालूंगी, आप बचाएंगे, मैं बचाऊंगी। बेनज़ीर भुट्टो नालो आहे हिकु अहिड़े मज़बूत इरादे, अज़्म, हौसले ऐं ललकार जो जंहिं मुल्क मथां मढ़ियल हिकु न पर ॿिनि आमरनि जी पहाड़नि खे पुरज़ा करे ॾेखारियो। उहा जॾहिं जदोजहद जे सफ़र में रस्तनि ऐं जलसनि में ईंदी हुई त अवाम जा हौसला हेकांदा वधी वेंदा हुआ ऐं आमरनि जे ऐवाननि में थरथलो मची वेंदो हो। उन वक़्तु शेख अयाज़ जूं ही सिटूं बिल्कुलु हक़ीक़त जो रूप धारे वठंदियूं हुयूं। था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि, तू हीणो आ हथियारनि सां। इंशाअल्लाह ताला फतह सच की होगी, फतह हक की होगी,
فتح عوام کی ہوگی اور پھر ایک ہی نعرہ رہے گا, ایک ہی نعرہ, آپ کا نعرہ, میرا نعرہ, پورے قوم کا نعرہ, جیے بھٹو سدا جیے, جیے بھٹو سدا جیے, جیے بھٹو سدا جیے. इहो ई सबब हो जो बेनज़ीर भुट्टो जे बहादुर ऐं बेखौफ़ क़यादत खां फ़ौजी आमिर जनरल ज़िया ऐं जनरल मुशर्रफ तोड़े उन्हनि जी बाक़ियात हमेशा ख़ाइफ़ ऐं ख़ौफ़ज़दा रही. इन ख़ौफ़ वारे ख़्याल जे करे मुल्क मथां आमिरियत जूं ऊंदाहियूं मढ़ींदड़ उन्हनि कुवतुनि कॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे जेलनि में बंदि थिए कयो त कॾहिं वरी खेसि नज़रबंद या जलावतन थिए कयो. पर बेनज़ीर भुट्टो हर भेरे नई ललकार सां निकिरी निर्वार थींदी हुई ऐं हुन मुल्क जा लखी माण्हू संस झलक ॾिसण लाइ पतंगनि जियां उॾरी अची पहुचंदा हुआ. हिन मुल्क में ॻड़ी ख़ुदाबख़्श भुट्टो जे ख़ानदान खे इहो एज़ाज़ हासिल आहे जंहिं लाइ माण्हू बाहि ऐं पाणीअ जा दरिया पार करे पंहिंजी हयातीअ खे बदतरीन हालतुनि जे हथ ते रखी जीए भुट्टो जे नारनि सां निकिरी पवंदा हुआ. ॼमण खां मोकलाणीअ ताईं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगी जी कहाणी कंहिं देव मालाई किरदार जहिड़ी आहे. संस वालिद शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो बि हिन मुल्क जो साह में सांडण जहिड़ो उहो सुरमु हो जंहिंजो सियासी कद ऐं हौसलो हिमालय जूं हदूं ओरांगे सॼी सिंधु माथिरीअ जे माण्हुनि में मक़बूलियत जो सबबु बणियो. ऐं जॾहिं खेसि फाहीअ ते चाढ़ियो वियो त लाड़काणे खां लाहौर ऐं कराची खां कश्मीर ताईं माण्हुनि जी अखियुनि में ॻोढ़ा ऐं दिलियूं दर्द में ॾुखी पयूं. अहिड़ीअ रीति 27 डिसंबर ते शहीद भुट्टे जी शहज़ादी धीअ खे रावलपिंडी में शहीद कयो वियो त हर घर में मातम वारो माहौल हो. हर घर ताज़ियत जो तॾो बणिजी वियो. लाड़काणे ऐं नुसरत भुट्टो जो तालुक ईरान सां हो. बेनज़ीर जो जन्म 21 जून 1953 ते कराची में थियो. शुरुआती तइलीम लाइ कराची जे मिसिस जेनिंग जे नर्सरी स्कूल में दाख़िला, बाद में कराची जे मशहूर स्कूल कॉन्वेंट ऑफ जीसस एंड डीजिस स्कूल में दाख़िला वरताई. ज़ुल्फ़कार अली भुट्टो जे सदर अयूब जे काबीना में वज़ीर बणजण बैदि भुट्टे ख़ानदान रावलपिंडी में रिहाइश इख्तियार कई जिते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे प्रेजेंटेशन कॉन्वेंट में दाख़िल कयो वियो ऐं बाद में संस भेण सनम भुट्टो सां गॾु कोमरी जे बोर्डिंग हाउस मोकिलियो वियो. 1966 में जनरल अयूब जी काबीना खे अलविदा खां पोइ भुट्टे साहब जो ख़ानदान कराची वापस मोटी आयो त बेनज़ीर भुट्टो खे वरी साॻे स्कूल में पढ़ण जो मौक़ो मिलियो ऐं हुन ओ लेवल जो इम्तिहान पास कयो. शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जॾहिं 1967 ईस्वी में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुनियाद विधो त पीपी जे 5 बुनियादी मेंबरनि में 14 साल जी बेनज़ीर भुट्टो खे शामिल कयो वियो. बेनज़ीर भुट्टो कुझु वक़्तु कराची जे ग्रामर स्कूल में पढ़ण खां पोइ अमेरिका जे हार्वर्ड यूनिवर्सिटी में पढ़ण लाइ उमाणियो वियो जितां सियासत में ग्रेजुएशन जी डिग्री हासिल करण खां पोइ उहा मुल्क मोटी आई. शहीद भुट्टे पंहिंजी न्याणी जी तइलीमी क़ाबिलियत सां गॾु सियासी तरबियत बि जारी रखी ऐं खेसि आला तइलीम लाइ लंडन जी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी मोकिलियो वियो जिते भुट्टो साहब पाण बि पढ़ी आयो हो. ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में बेनज़ीर भुट्टो जी तइलीमी क़ाबिलियत ऐं गैर मामूली ज़हानत जे करे खेसि यूनियन जी डिबेटिंग सोसाइटी जी स्टैंडिंग कमेटी जो मेंबर चूंडियो वियो जंहिंखां जल्द पोइ हुन यूनियन जी सदर तौर चूंड विढ़ी जेका हुन खटे वरिती. अहिड़ीअ रीति 1977 में बेनज़ीर एशिया जी पहिरीं शागिर्दियाणी हुई जंहिं उन उहिदे जो एज़ाज़ हासिल कयो. बेनज़ीर भुट्टो जी शख़्सियत ते पंहिंजे शहीद बाबा जो तमामु घणो असर हो छाकाणि त सदारत ऐं वज़ारत वारे दौर में भुट्टो साहब मुल्की तोड़े गैर मुल्की दौरनि दौरान बेनज़ीर भुट्टो खे गॾु वठी वेंदो हो. 1972 ईस्वी में हिंदुस्तान जे दौरे ते इंदिरा गांधी सां मुलाक़ात 18 वरनि जी बेनज़ीर भुट्टो जी ज़िंदगीअ ते वॾो असर छॾियो. उन दौरे दौरान अख़बारुनि, रेडियो ऐं टेलीविज़न वारनि जे ध्यान जो मर्कज़ बणी. उन खां पोइ 1974 ईस्वी में लाहौर में थियल इस्लामी सरबराही कॉन्फ्रेंस में बि बेनज़ीर भुट्टो मौजूद हुई जिते मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि सां संदसि मुलाक़ातूं थियूं. उन दौरान मिस्र जे सदर अनवर सादात, सऊदी अरब जे शाह फैसल, लीबिया जे कर्नल क़ज़ाफ़ी, बांग्लादेश जे शेख मुजीबुर रहमान, फ़लस्तीन जे यासिर अराफ़ात
ऐं ॿियनि अॻुवाणनि सां मुलाक़ात कई। बेनज़ीर भुट्टो 1977 में ऑक्सफोर्ड मां तालीम हासिल करे मोटी आई त पंहिंजे वज़ीर आज़म वालिद खेसि बैनुल सूबाई राब्ता कमेटी जी ख़ासि सलाहकार बणायो। ही उहो दौर हो जॾहिं भुट्टे साहब जी हुकूमत ख़िलाफ़ साज़िशुनि जो ॼार विछाइजी चुको हो ऐं PNA नाले साॼी धुर जी पार्टियुनि जो इतिहाद इस्लामी निज़ाम जे नारे हेठि निर्वार थी चुको हो। नेठ जुलाई 1977 ते मुखालिफ़ धुर सां मुआहिदे खां पोइ उन वक़्त जे फौजी सरबराह जनरल ज़ियाउल हक़ ओचितो ई 4 ऐं 5 जुलाई जे विच वारी राति भुट्टे साहब जे अवामी राज ते राताओ हणी चूंडियल हुकूमत जो तख़्तो ऊंधो करे इक़्तिदार ते कब्ज़ो कयो। मुल्क जे पहिरीं चूंडियल वज़ीर आज़म खे जेल में बंदि कयो। जनरल ज़िया उन राति खां ज़ुल्मात जी कारी राति मड़े छॾी। ज़ियाई आमरियत सां मुआदो अटकाइण लाइ बेगम नुसरत भुट्टो खे पीपल्स पार्टी जे क़ाइम मक़ाम चेयरपर्सन ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे संस सेक्रेटरी तौरु ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं। मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं शाहनवाज़ भुट्टो खे मुल्क खां ॿाहिरि मोकिलियो वियो त जीअं हू पंहिंजे वालिद जी आज़ादीअ लाइ आलमी ज़मीर खे जाॻाइण लाइ जदोजहद कनि। आमरियत जी कारी राति ऐं ज़िया जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ बेगम नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो गॾिजी जदोजहद कई। आमिर ज़िया खेनि कॾहिं नज़रबंद त कॾहिं जेल त कॾहिं जलावतन कयो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे फांसी ॾियण वारे फ़ैसिले वक़्तु बि बेगम नुसरत भुट्टो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सलाला जेल में कैदियाणियूं हुयूं जिन खे रावलपिंडी आणे भुट्टे साहब सां आख़िरी मुलाक़ात कराई वई। 4 अप्रैल 1979 ते अवाम जी चूंडियल वज़ीर आज़म खे अदालती फ़ैसिले ते फांसीअ ते चाढ़ियो वियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी फांसीअ खां पोइ बेनज़ीर अमली तौर ते पीपल्स पार्टी जूं वागूं संभालियूं ऐं बेगम नुसरत भुट्टो जी तबियत जी नासाज़ी सबबि बेनज़ीर साहिबा खे शरीक चेयरपर्सन ऐं पोइ पार्टी जी चेयरपर्सन बणायो वियो। 1981 ईस्वी में शुरू कयल MRD जी तहरीक 1983 ईस्वी में उरूज ते पहुती। मार्च 1981 ते PIA जी अगवा थियल जहाज जे केस में बेगम नुसरत भुट्टो ऐं बेनज़ीर साहिबा खे गिरफ़्तार करे जेल मोकिलियो वियो जितां 1982 ईस्वी में खेनि आज़ाद कयो वियो। फेफड़नि जी तकलीफ़ सबबि बेगम नुसरत भुट्टो खे इलाज लाइ परॾेह वञण जी इजाज़त मिली। बेनज़ीर साहिबा खे कराची वारे घर में नज़रबंद रखियो वियो। 1984 ईस्वी में कन में सूर जे आर्ज़े सबबि बेनज़ीर साहिबा खे बि परॾेह मां इलाज कराइण जी इजाज़त ॾिनी वई। हूअ लंडन में हुई त 1985 ईस्वी में शहीद भुट्टे जे शहज़ादे पुट शाहनवाज़ खे फ्रांस में शहीद कयो वियो। बेनज़ीर भुट्टो लंडन खां फ्रांस पहुती जितां शहज़ादे भाउ जो लाश खणाए लाड़काणे आई। शहीद भुट्टे खां पोइ शाहनवाज़ जी शहादत जो ॿियो वाक़ियो हो जंहिं बेनज़ीर खे हिन मुल्क जी सियासत ऐं रियासत खे सम्झण जो मौक़ो ॾिनो। कुझु अरसे बाद हूअ भाउ जे कातिलनि जा पेरा ॻोल्हण ऐं केस जी पोइवारी करण लाइ परॾेह हली वई। 10 अप्रैल 1986 ईस्वीअ में जॾहिं मुल्क वापसि आई लाहौर जे हवाई अॾे ते लथी त लखी माण्हुनि आजियां कई। लाहौर जी तारीख़ में अहिड़ो इस्तक़बाल अॻु कंहिंजो बि न थियो हूंदो। मोची गेट वारे उन जलसे खां पोइ पाकिस्तान में जिते बि मोहतरमा जलसा कया उहे जलसा उन्हनि शहरनि जी तारीख़ जा वॾा सियासी जलसा हुआ। पाकिस्तान के गरीब और मजलूम अवाम के लिए चाहती हूँ, कमजोर तबके के लिए चाहती हूँ ताकि हर एक जिंदगी गुजार सके, इज्जत नफ्स जिंदगी गुजार सके, अपने मुल्क के अंदर मालिक हो, ताकि इस मुल्क के अंदर किसानों को जमीन मिले, ताकि इस मुल्क के अंदर मजदूरों के साथ इंसाफ हो और इस मुल्क के अंदर छोटे दुकानदारों के साथ इंसाफ हो। 18 दिसंबर 1987 ते मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी आसिफ अली ज़रदारी सां शादी थी जंहिंमां खेसि 2 न्याणियुनि ऐं 1 पुट जो औलाद थियो।
बात चली चली ससुराल को बात चली चली 17 अगस्त 1988 ते जनरल ज़िया जे हवाई हादसे में मरण खां पोइ मुल्क में चूंडूं थियूं, जंहिंमें पीपल्स पार्टी वॾी अक्सरियत सां खटे आई ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो इस्लामी दुनिया जी पहिरीं वज़ीर आज़म औरत जो एज़ाज़ माणे वरितो। जिनमें कुरान हकीम आखिरी किताब है, यकीन रखती हूँ मैं बेनज़ीर भुट्टो सिद्क़ दिल से 2 दिसंबर 1988 ईस्वी ते उहिदे जो हलफ़ करण खां पोइ 12 दिसंबर ते क़ौमी असेंबली मां एतमाद जो वोट बि हासिल कयाई। Mr. Speaker, sir, I would like to thank the honourable members of this House. Indeed, I would like to thank the House for once again reposing confidence in me. आज आपने अपनी बहन को बहुत बड़े एजाज से नवाजा है और उसके कंधों पर बहुत भारी जिम्मेदारी डाल दी है। इस जिम्मेदारी को निभाने के लिए जो कुछ मेरे बस में है मैं वो करूँगी। अभी ये हम सब का काम है जो पाकिस्तान में रहते हैं, जो इस मुल्क से मोहब्बत करते हैं, कि हम इकट्ठा काम करें और ये कोशिश करें कि हमारे मुल्क में हर एक को इज्जत नफ्स जिंदगी का मौका मिले। सदर गुलाम इसाक खान 5 अगस्त 1990 ईस्वी ते चूंडियल वज़ीर आज़म खे बरतरफ़ करे असेंबलियूं टोड़े छॾियूं। 1993 में हिकु भेरो ॿीहर मोहतरमा बेनज़ीर भुट्टो चूंडूं खटे वज़ीर आज़म बणी ऐं संदसि पार्टी मां फारूक लिगारी खे मुल्क जो सदर बणायो वियो। पीपल्स पार्टी जी हुकूमत ख़िलाफ़ हिन भेरे थियल साज़िश न रुगो खांस इक़्तिदार खसियो, पर भुट्टे ख़ानदान खां शहीद भुट्टो जो वॾो फर्ज़ंद बि खसे वरितो। नवाज शरीफ जे ॿिए हुकूमती दौर में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ते कूड़ा केस दाख़िल कया विया, जंहिं करे बेनज़ीर भुट्टो साहिबा पंहिंजे ॿारनि जी परवरिश लाइ दुबई में रिहाइश इख्तियार कई। Yes? I thought on Thursday we're going to Alton Town. On Thursday or Friday? I thought it was Thursday. You have to stay. Okay, yeah, Friday because we have to stay there for 3 days. Yes. RCP? Mm-hmm. You're going to be a good girl? Yep. Finish your Q-Mons tomorrow? I finished it first today. You finished it first today? Mm-hmm. I mean, How many minutes? Mama, I don't know. 11. 12 अक्टूबर 1999 ते उन वक्त जे फौजी सरबराह परवेज मुशर्रफ नवाज शरीफ जी हुकूमत जो तख्तो ऊंधो करे मुल्क जे इक़्तिदार ते कब्ज़ो करे वरितो ऐं पीपल्स पार्टी खे टोड़ण लाइ सिंध खे 9 ज़िलनि में टोड़े सरदारनि ऐं भोतारनि खे जागीरूं ठाहे ॾिनियूं वयूं, जिन में खेनि अछे ऐं कारे जो मालिक बणायो वियो। हाकिमनि ऐं ज़ालिमनि वारे लुटमार वारे मकानी निज़ाम में बि पीपल्स पार्टी खे शिकस्त ॾियण लाइ पैसनि खे पाणीअ वांगुरु वहायो वियो। जाम सादिक वांगुरु अरबाब रहीम खे सिंध में पीपल्स पार्टी टोड़ण जो टास्क ॾिनो वियो। खेसि एतिरो छूट छॾियो वियो जो हू बेनज़ीर साहिबा जे शान में गुस्ताखी वारी ॿोली ॻाल्हाईंदो हो। एसिताईं जो अरबाब इहो बि चयो त 18 अक्टूबर ते राति जो 12 वॻे बेनज़ीर जे इस्तक़बाल जो खेल ख़तम थी वेंदो। हिन मुल्क जे मिस्कीन माण्हुनि जे सिकील ते ख्वाब जहिड़े सियासतदान मोहतरमा बेनज़ीर भुट्टो वतन वरण जो ऐलान कयो ऐं जॾहिं 18 अक्टूबर 2007 ते कराची जे हवाई अॾे ते लथी त लखी माण्हुनि हुन सूरमी सियासतदान जो इस्तक़बाल कयो। कराची एयरपोर्ट ते इस्तक़बाल लाइ आयल लखी माण्हुनि खे ॾिसी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो अखियुनि मां लुड़क लाड़े वेठी। बेनज़ीर भुट्टो जी अहिड़ी वतन वापसी हिन मुल्क जे चोरनि ऐं चमड़नि जहिड़नि सियासतदाननि जे ताबूत में आख़िरी कोके जहिड़ी हुई, जंहिं करे राति जे रहज़ननि रिथाबंदी करे कारसाज़ वटि पीपी क़यादत ते राताहो हयो। ये दूसरा धमाका हो गया नाज़रीन, दूसरा। हिक ॿिए पुठियां 2 धमाका कया विया, जंहिंमें बेनज़ीर साहिबा ज़रे तां बची वई ऐं संदसि इस्तक़बाल लाइ आयल 175 जानसार ऐं जाला शहीद थी विया। कारसाज़ सानहे जे ॿिए ॾींहं ते बिलावल हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बेनज़ीर भुट्टो मुल्क ऐं अवाम जे दुश्मननि खे ललकारींदे चयो त बम धमाकनि सां खेसि डेॼारे नथो सघिजे। जेतोणीकि कारसाज़ सानहे खां पोइ बि बेनज़ीर भुट्टो खे बम धमाकनि जूं धमकियूं ॾेई डेॼारण ऐं हिसाइण जी कोशिश कई वई, पर बहादुर पीउ जी दलेर धीअ कॾहिं बि धमकियुनि सबबि पोइ ते न हटी
ऐं पंहिंजो सियासी सफ़र जारी रखियो। बेनज़ीर भुट्टो जो सियासी सफ़र हूअं त 30 सालनि जी जदोजहद, जेलनि ऐं जलावतनी ते ॿधल हो, पर कारसाज़ वारे राति खां 27 दिसंबर जी अलविदाई शाम ताईं 70 ॾींहनि जे अरसे में एतिरो त हूअ सरगर्म रही जो पंहिंजे शहीद कारकुननि जी ताज़ियत लाइ संदन तॾनि ते पहुती। मुशर्रफ जी एमरजेंसी खे ललकारियो, हटायल चीफ जस्टिस जी बहाली लाइ लाहौर खां लॉन्ग मार्च कयो ऐं इफ्तिखार चौधरी जे घर आॾो जलसो कोठायो। अहिड़ी खुदाबख्श में शहीदनि जी मज़ारुनि ते फातिहा पढ़ी ऐं मुल्क में तारीखी चूंड जलसा भी करे वरता। जब कारसाज के वाक़े के बाद मैं एक माँ के पास गई गम बांटने के लिए, तो वो गरीब माँ ने मुझे कहा मेरा बेटा कराची गया मजदूरी करने के लिए ताकि हमारा घर चले, मगर हम पीपल्स पार्टी के साथ हैं। पीपल्स पार्टी गरीबों की जमात है, पीपल्स पार्टी इस मुल्क को बचाएगी। मेरे दूसरे बेटे को भी मैं कुर्बान करने के लिए तैयार हूं, मगर मैं पार्टी छोड़ने के लिए तैयार नहीं हूं। इसलिए इस जज्बे को मद्देनजर रखते हुए पीपल्स पार्टी वाले, जमहूरियत पसंद वाले, मजलूम के दोस्त और साथी कहते हैं कि कितने भुट्टो मारेंगे, हर घर से भुट्टो निकलेगा। कितने भुट्टो मारोगे, हर घर से भुट्टो निकलेगा। लाड़कानी, मीरपुर खास, नवाब शाह, हैदराबाद ऐं बलोचिस्तान वारनि जलसनि में संस कयल तकरीरूं ज्वालामुखीअ जे जौलान जहिड़ियूं हुयूं। गिरती हुई दीवार को, क्या गिरती हुई दीवार को, क्या गिरती हुई दीवार को। वफाक थी, उमंग थी, अवाम ही के संग थी, कनीज करबला की बस यजीदियत से जंग थी। ये जंग है तो जंग सही, ये जंग है तो जंग सही, वतन पे जान बारी है, ये बाजी तुमकी बाजी है, ये बाजी तुमने हारी है। 27 दिसंबर 2007 ते रावलपिंडी जे लियाकत बाग में आलीशान ऐं आख़िरी जलसे के खिताब खां पोइ वापसी दौरान वाट ते वेठल वेरिन उन वक्त मथस हमलो कयो, जंहिं वक्त हुआ गाॾीअ जी छित मां मुंह कढी कारकुननि जे नारनि जा जवाब ॾेई रही हुई। दहशतगर्दनि मथस गोलियुनि जो मींहुं वसाइण सां गॾु बम धमाका बि कया। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत जी ख़बर ॿुधण बाद सॼे मुल्क जा माण्हू, शहर, वाहण ऐं वस्तियूं सोगवार थी वयूं। हिन अज़ीम अॻुवाण जी थियल शहादत मुल्क जी जमहूरियत पसंद माण्हुनि खे सदमी ऐं संदसि परस्तारनि खे सख़्ते में विझी छॾियो। बेनज़ीर साहिबा जी शहादत खां पोइ संदसि वर आसिफ अली ज़रदारीअ खे पीपल्स पार्टी जो शरीक चेयरमैन ऐं संदसि फर्ज़ंद बिलावल भुट्टो ज़रदारीअ खे चेयरमैन बणायो वियो। उन वक़्त ते आसिफ अली ज़रदारी पाकिस्तान खपे जो नारो हणी पंहिंजे सियासी सफ़र जी शुरूआत कई ऐं चूंडुनि जी तैयारी कई। आसिफ अली ज़रदारीअ खे 9 साल कैद काटण करे खेसि जेल सां गॾु हिन मुल्क जे इक़्तिदारी सियासत जो घणो ई तजर्बो थियो। 2008 ईस्वीअ जे आम चूंडुनि में पीपी वॾी सोभ सां फतेह हासिल कई। आसिफ अली ज़रदारी मुल्क जे सदारती मसनद ते वेठो ऐं वज़ारत उज़्मा जो उहिदो बि पीपल्स पार्टी वटि हुयो। आसिफ अली ज़रदारी पंहिंजी सियासी दानिशमंदीअ सां पंहिंजे इक़्तिदार जो घुर्बल मुद्दो पूरो करे हिकु नओं मिसाल क़ाइमु कयो। पीपल्स पार्टी जूं वागूं हिन वक़्तु बिलावल भुट्टो ज़रदारी वटि आहिनि, जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो फर्ज़ंद ऐं पीपल्स पार्टीअ जे बानी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो ॾोहिटो आहे। बिलावल भुट्टे जी पीपल्स पार्टी में संदसि अमड़, नाने ऐं ॿिनि मामनि जी शहादत खां वठी हज़ारें कारकुननि जूं कुर्बानियूं शामिल आहिनि ऐं पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद जमायत आहे जेका सदाई आमिरतुनि सां टक्कर खाईंदी आई आहे ऐं लगातार जमहूरियत ऐं अवाम जी ख़ुशहाली लाइ जाखोड़ियो आहे। जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन वस्तीअ ते वारियो वेंदे,
दोदा तुंहिंजो साह तवींदो माण्हूअ जो वेसाह न वींदो। अहिड़ी रीत पीपल्स पार्टी जी क़यादत ऐं कारकुननि कुर्बानियूं ॾेई पार्टीअ में साह विधो आहे ऐं अवाम जो वेसाह वधायो आहे। ढूंढोगे अगर मुल्कों मुल्कों मिलने के नहीं नायाब हम। इल्म रोशनी सबको काम, रोटी कपड़ा और मकान मांग रहा है हर इंसान। ताबीर है जिसकी हसरतों हक के लिए लड़ेंगे, सच के लिए लड़ेंगे, मुल्क की बका के लिए लड़ेंगे। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है।